द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। हिन कविता जे लिखण जी बशारत या इल्हाम मतिलबु प्रेरणा इंस्पायरेशन इहो कार्टून ॾिसी मिली हुई। चयो दोस्तनि पियो आहे अॼु मींहुं, चयो दोस्तनि पियो आहे अॼु मींहुं, अॼु त महफ़िल सजणु घुरिजे। नवरात्रा शुरू थियण खां अॻु त कुकड़नि जी जान न बचणु घुरिजे। हूअं बि छॾी सुकाए निड़ी कोरोना आ, ॾींहं राति खंघी खंघी। निड़ीअ जे सुकून लाइ थधी आलाइण जो बंदोबस्तु हुअणु घुरिजे। चयो दोस्तनि पियो आहे अॼु मींहुं, अॼु त महफ़िल सजणु घुरिजे। मींहं जी मुंद में त हूअं बि सभु महकश बेलगाम थी पवनि था। ज़िंदगीअ जे रहे सां उगंदे ॻोढ़ा मौत जी ॻाल्हि कनि था। औरतूं मथे ते जेको कपिड़ो पाईंदियूं हुयूं उनखे रवो चयो वेंदो आहे, जेको अॼोके समय में रवो पाइणु पुटे पयल हुअण जी निशानी लिखियो वञे थो। मींहं जी मुंद में त हूअं बि सभु महकश बेलगाम थी पवनि था। ज़िंदगीअ जे रहे सां उगंदे ॻोढ़ा मौत जी ॻाल्हि कनि था। आहे केरु कहिड़े जहान में, आहे केरु कहिड़े जहान में, वञी चंड ते बि मोटी अचनि था। खुमार लाहिण वास्ते हिकु ढुक ॿियो ज़रूरु भरणु घुरिजे। खुमार लाहिण वास्ते ढुक हिकिड़ो ॿियो ज़रूरु भरणु घुरिजे। चयो दोस्तनि पियो आहे अॼु मींहुं, अॼु त महफ़िल सजणु घुरिजे। आहे बराबरि सूफ़ी संतनि जो संगी साथी, मदोशीअ में सदा रहे। आहे बराबरि सूफ़ी संतनि जो संगी साथी, मदोशीअ में सदा रहे। साकीअ जी ॻाल्हि ते न ॾिए कनि कॾहिं, साकीअ जी ॻाल्हि ते न ॾिए कनि कॾहिं, ॿुधो अणॿुधो करे। नसीहतुनि जी नदियुनि जा वहिकारा खणी ईंदो पाण सां, नसीहतुनि जी नदियुनि जा वहिकारा खणी ईंदो पाण सां। हुजे हालत कहिड़ी बि आज़ादु सचल खे बि घुराइणु घुरिजे। हुजे हालत कहिड़ी बि आज़ादु सचल खे घुराइणु घुरिजे। चयो दोस्तनि पियो आहे अॼु मींहुं, अॼु त महफ़िल सजणु घुरिजे, अॼु त महफ़िल सजणु घुरिजे। मां SP सर, गांधी नगर, कोल्हापुर।